घोटकीअ में ज़िगर गोशा हज़रत मुबारक शाह बगदादी सैयद इमामुद्दीन शाह जिलानी जी सदारत हेठि ऐं सैयद मोहसिन शाह जिलानी जी निगरानी में सालियानी यारी शरीफ बाबरकत ऐं रूहानी महफ़िल वॾी अक़ीदत ऐं इहतराम सां मुनक़िद कई वई। महफ़िल जो आगाज़ तिलावत कलाम पाक सां कयो वियो, जंहिंखां पोइ नात ख़्वान नात जी महफ़िल थी, जंहिंमें मशहूर नात ख़्वान रोशन अली महर क़ादरी, सदाकत अली महर क़ादरी, अनवर अली चाचड़ ऐं नवाब अली चाचड़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान अक़दस में नातूं पेश कयूं। मुमताज़ आलिम दीन मौलाना अब्दुल मजीद ख़ान सईदी ख़ुसूसी ख़िताब कंदे चयो त यारहीं शरीफ़ औलिया इकराम सां मुहबत अक़ीदत जो इज़हार आहे, जॾहिं त हज़रत अब्दुल क़ादिर शाह जिलानीअ जो तालीमात इंसानियत खे इख़लास ख़िदमत ऐं इंसानियत जो दर्स ॾियनि थियूं। महफ़िल दौरान दुरूद पाक ऐं दुरूद सलाम जूं सदाऊं गूंजंदियूं रहियूं ऐं सॼे माहौल में रूहानियत नूरानियत छायल रही। आख़िर में इज्तिमाई दुआ कई वई, जंहिंमें मुल्क ऐं क़ौम जी सलामती, तरक़ी ऐं उम्मत मुस्लिमा जे इतिहाद लाइ दुआऊं घुरायूं वयूं। उन मौक़े ते सैयद अलह वधायो शाह जिलानी, सैयद ज़मीर हुसैन शाह जिलानी, सैयद इक़रार शाह जिलानी, सैयद आशिक़ रसूल शाह जिलानी, मोहम्मद नवाज़ महर, उस्ताद अलह बख्श महर, जाफ़र सुल्तानी, सुभान कलवड़, ज़हीर सोलंकी समेत उलमाए मशाइख़नि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।